चन बिस्मन बिसम रही बिस्माद। बिस्मन बिसम रहे बिस्माद। नानक अपनी गत जानहु आप। नानक अपनी गत जानहु आप। सभिन खां वॾो अचरज भगवान पाण अचरज स्वरूप सभिनी में समाइजी रहियो आहे। सतगुरु चवनि था प्रभु पंहिंजी महिमा पाण ई तो ॼाणे पियो। बिस्मन चइबो आहे आश्चर्य खे, विस्माद बिस्म त एॾो वॾो अचरज, इन खां वॾो कोई आश्चर्य कोन्हे। इन खां वॾो ईअं सम्झो सरल भाषा में चमत्कार। इहो सभु प्रभुअ जो खेल आहे कि उन जो खेल कोई सम्झी नथो सघे। पाण भगवान जो ई अंश ब्रह्मा जी रचना जेके करे रहिया आहिनि उहे बि नथा सम्झी सघनि। ब्रह्मा जी कोई अलॻि कोन्हनि, भगवान मूं ई ब्रह्मा जी पाण मूं प्रकट कया अथऊं। पर भगवान त भगवान आहिनि, भगवान जे अंश मूं प्रकट थिया आहिनि ब्रह्मा जी, उहे बि नथा सम्झी सघनि। एॾो भगवान अचरज स्वरूप आहिनि। विस्मय आश्चर्य, जंहिं पाणीअ जे मथां धरतीअ खे बीहारियो आहे, धरती खोटियो त हेठों पाणी थो निकिरे। पाणी जे मथां हेॾी वॾी धरती बीठी आहे, और धरतीअ जे मथां वॾा वॾा महल पहाड़ बीठा आहिनि। चओ हरे राम हरे राम। जंहिं ही आकाश बणायो आहे, ही सूर्य चंद्रमा गगन तारा नक्षत्र अनेक लोक ब्रह्मांड, ॿियो कुझु न आहे। पाण ई भगवान सूरज रूप थी सभिनि खे जीवन ॾेई रहिया आहिनि। प्राण वायु थी करे पाण ई सभु कुझु करे रहिया आहिनि। पाण ई चंद्रमा रूप अमृत वरसाए रहिया आहिनि। तारनि में बि उन्हनि जी जोत आहे त सूरज में उन जो प्रकाश आहे। उन जे सिवा ॿियो आहे केरु? गीता में इहो ई त भगवान ज्ञान ॾिनो आहे, जंहिंखे विभूति योग चयो वियो आहे। जॾहिं अर्जुन पुछियो आहे त प्रभु तव्हांजा कहिड़ा गुण, तव्हांजी कहिड़ी महिमा आहे, तॾहिं भगवान कृष्ण चवनि था कि पूरी पूरी महिमा त पंहिंजी मां बि नथो ॿुधाए सघां। इन करे सार रूप इहो आहे कि जेको बि कुझु विशेषता आहे, शक्ति आहे, सुंदरता आहे, गुण आहिनि, ईअं सम्झ मुंहिंजो ई हिकिड़ी बूंद आहे। सभु कुझु मां ई आहियां, मुंहिंजे अलावा ॿियो कुझु बि कोन्हे। इन करे सर्व आश्चर्यमय पदम पुराण में भगवान खे चयो वियो आहे। इहा भगवान जी अपार महिमा आहे कि भगवान खे कोई भगवान जी कृपा सां ई सम्झी सघंदो आहे। रूप न रेख न रंग कुछ त्रिगुण ते प्रभु भिन्न, तिसहि बुझाए नानका जिस होवे सुप्रसन्न। रूप रंग में भगवान जो ॾाढो स्वरूप सरल आहे। भगवान सुंदर मुरली वॼाए अचनि था त पतो पइजी वियो हे परमात्मा आहिनि। धनुर्धारी राम जी पतो पइजी वियो हे त मुंहिंजा राम जी आहिनि। सुदर्शन चक्र खणी करे प्रभु वासुदेव आया आहिनि। त्रिशूल खणी करे भोले बाबा आया आहिनि। मतिलबु सरल आहे, डमरू वॼाइण वारा आहिनि। लेकिन निर्गुण जो स्वरूप ॾाढो कठिन आहे, जेको नज़र ई नथो अचे। इनखे शंकराचार्य महाराज चवनि था द्वैत अद्वैत द्वैतवाद अद्वैतवाद विशिष्ट अद्वैतवाद। ॾाढो कठिन ज्ञान आहे। और कोई सम्झी बि वञे ज्ञान केॾो बि कठिन आहे, दिमाग़ जे सतह ते अनुभव त ॾाढी असंभव जहिड़ी ॻाल्हि आहे। बिना हरि कृपा जे त भगवान जी कृपा सां ई कोई अनुभव करे सघंदो। हाणे असां बि सम्झी वियासीं, गीता पढ़ी करे तव्हां बि सम्झियव कि भगवान जे सिवा ॿियो कुझु कोन्हे, सभु भगवान आहे। कंहिं न सम्झो, सभु सम्झी विया, लेकिन अनुभव करणु त अलॻि शइ आहे। चओ हरे राम। हरे राम। ॿ आहिनि ई कोन, हिकु ई आहे। जहिड़ी तरह सां नदीअ में अलॻि सां लहरियूं नज़र ईंदियूं, सागर जी लहरियूं ॾाढो
नची रहियूं, बढ़िया ॻाए रहियूं, नृत्य करे रहियूं। ईअं थो लॻे नदीअ जे मथां, सागर जे मथां कोई अलॻि सां लहरियूं जो समाज ई अलॻि आहे। बिल्कुलु हे नृत्य करे रहियूं, ॻाए रहियूं, नची रहियूं, मौज करे रहियूं, लेकिन साम्हूं वञो जॾहिं त पतो पवंदो आहे कि लहरियुनि जो कोई अलॻि सां अस्तित्व कोन्हे। अरे हे लहरियूं ही सागर ही लहरियुनि जे रूप में आहे, हीअ नदी ही लहरियुनि जे रूप में आहे। परियों खां ॾिसो त ॼण खेॾनि थियूं पियूं। त अहिड़ी तरह सां भॻवान जे साम्हूं अचण खां पतो पवंदो आहे संसार अलॻि न आहे, हे भॻवान ही संसार रूप में खेल करे रहियो आहे। एक रूप सगलो पासारा, आपे बनज आप व्यवहारा, ऐसो ज्ञान बिरलो ही पाए, जत कत जाई तत दृष्टाए। थाम उतार जॾहिं चवनि था सतगुरु जी बाजीगर बाजी पूरी कंदो आहे, पोइ बाजीगर ई रहिजी वेंदो आहे, बाक़ी सभु जादू ख़तमु। त अहिड़ी तरह सां सांग उतार थमियो पासारा, तब एक ही एकंकारा, तॾहिं हिकु ई भॻवानु आहे। गुरबाणी थी चए, ॿियो कोई कोन्हे, कोई नथो सम्झी सघे भगवत कृपा जे सिवा। हिकु बार ब्रह्मा जी जे मन में जेके रचना करे रहिया आहिनि, हाणे ॿुधायो उन खां वधीक महान केरु हूंदो? जंहिं सॼी सृष्टि बणाई, उन जे मन में आयो त भॻवानु केॾो मां महान कमु करे रहियो आहियां, दुनिया मां ई त ठाहे रहियो आहियां, मां ई त आहियां सिरजनहार, सभु कुझु मां ई त आहियां। अहंकार अची वियो। हाणे मां भॻवान खे चवां थो पियो त मां थोरो आराम कयां, ॾाढो कमु करे वरितो आहे। जीअं न ईंदो आहे कि कोई मुंहिंजो मान सम्मान ई न थियो आहे, भॻवान शाल बि न पाती आहे, नारियल बि न ॾिनो आहे सभिनि जे साम्हूं, न पुरस्कार ॾिनो आहे, न मुंहिंजी कोई वचन सां तारीफ़ कई अथऊं, भॻवान प्रशंसा बि न कई आहे। त बढ़िया ॻाल्हियूं बदिलाए करे ब्रह्मा जी चवणु लॻा, प्रभु ॿुधो न, काफ़ी समय खां मां सेवा करे रहियो आहियां, हाणे थकावट थी वई आहे, थोरो आराम थो करणु चाहियां। तव्हां ब्रह्म पद ते, ब्रह्मा जीअ जे पद ते ॿियो कोई पंहिंजो सेवक ॾिसी वठो जेको संभाले। ब्रह्मा जी सोचो, जॾहिं मां ईअं चवंदोमांसि भॻवान खे त भॻवानु घबराइजी वेंदा। अरे ब्रह्मा जी ईअं न कयो भाई, तव्हां ई त आहियो, तव्हांजे सिवा ॿियो केरु संभाले सघंदो, तव्हां ई त रचनाकार सिरजनहार पितामह आहियो, ईअं न कयो, तव्हांखे संभालणो पवंदो। लेकिन भॻवानु सम्झी विया कि ब्रह्मा जीअ खे अहंकार जो रोग लॻो आहे। मुस्कुराए करे चवनि था, काई ॻाल्हि न आहे ब्रह्मा जी, मूंखे बि लॻे थो तव्हांखे थकावट अची वई हूंदी, केॾा युग गुज़री आहिनि, आख़िर करोड़े अरबे साल थी विया आहिनि, हिकिड़ो कमु कयो, तव्हां विश्राम कयो, काई ॻाल्हि न आहे, तव्हां कोई चिंता न कयो। ब्रह्मा जीअ जा 12 वॼी विया, चई भॻवान त कोई रुख ई न ॾिनो। मां पोइ सोचां शाल वाल पाईंदा, सम्मान कराईंदा, वरी सां मूंखे बढ़िया इलाज कंदा, भॻवान कुझु न चयो। ब्रह्मा जी बि चयो पतो पवंदो भॻवान खे। ब्रह्मा जी चयो ठीकु आहे प्रभु, तव्हां करे वठिजो इंतज़ाम, मां कुझु समय आराम थो करणु चाहियां। ब्रह्मा जी हली आहे। हाणे मन में खटको लॻो त अरे ईअं न थिए ब्रह्मलोक ई मुंहिंजो खसिजी वञे। भॻवानु चाहिनि त, रामायण में चवनि था कि भॻवानु चाहिनि त हिकिड़े मच्छर खे ब्रह्मा जी करे छॾनि, ऐं भॻवानु चाहिनि त ब्रह्मा जीअ खे मच्छर बणाए छॾनि। केॾी वॾी ॻाल्हि आहे, तव्हांजी असांजी ॻाल्हि न आहे, पितामह जी ॻाल्हि आहे। चओ हरे राम, हरे राम। एॾो भॻवानु सर्वशक्तिमान। हाणे भयभीत थी विया, ब्रह्मा जीअ खे बि खटको लॻो। अञा वञनि पिया, थोरी देरि विश्राम कयूं, ॿाहिरि निकिता त छा था ॾिसनि, उठनि ते कई माण्हू अची रहिया आहिनि, कई ॾाढा माण्हू अची रहिया आहिनि, दिव्य माण्हू आहिनि, बढ़िया अलौकिक बुढा बाबा सभु अची रहिया आहिनि। हिकु हिकु उठ ते ॿ टे माण्हू चढ़ियल आहिनि। ब्रह्मा जी खे हैरानी थी त ब्रह्मलोक मां केरु था गुज़र। चई मतिलबु छा, हिकिड़ो पद ख़ाली थियो आहे, पतो न किरंदासीं कहिड़े गर्भ में वेंदासीं, अलाए इंसान बणंदासीं, अलाए पशु पक्षी बणंदासीं, वरी काॾे हली वेंदासीं पतो न आहे। ब्रह्मलोक त छॾियो, वरी मनुष्य लोक बि मिले अलाए न मिले, स्वर्ग बि मिले अलाए न, वरी जनम मरण, वरी गर्भ में, केरु इन्हनि मुसीबतनि में फासे। इन करे भॻवान खे प्रार्थना करणु वञूं था त प्रभु असांखे नौकरीअ ते रखो। हाणे त ब्रह्मा जी कुझु न ॿुधायो, तव्हां पंहिंजो परिचय, चई रहण जो मुंहिंजो परिचय। ब्रह्मा जी कुझु न ॿुधायो, डुक पाए करे भॻवान वटि आयो, चरणनि में किरी पियो। चई प्रभु त्राही माम पाही माम, क्षमा कयो प्रभु, मां कुझु थकावट न थी आहे, मां वरी कमु करणु थो चाहियां।
छो भाई तव्हां आराम पिया करणु चाहियो, न न तव्हां आराम कयो, न प्रभु न, हे सभु कूड़ी ॻाल्हियूं। छो तव्हां त चओ पिया आराम करिणो आहे, मुंहिंजो इस्तीफ़ो स्वीकार कयो। चई प्रभु मां तव्हांजे शरण आहियां, तव्हां अंतर्यामी आहियो, मूंखे अहंकार अची वियो, अभिमान अची वियो। भगवान मुस्कुराइनि था। ॾिसो लेकिन भगवान दयालु आहिनि, चाहिनि त ब्रह्मा जी खे कढी छॾिना, लेकिन न, ब्रह्मा जी जो केवल भगवान अभिमान नाश कयो, वरी ब्रह्मा जी खे पंहिंजे सेवा में लॻाए छॾियो। त अचरज स्वरूप आहिनि भगवान, कोई नथो सम्झी सघे। एॾो अचरज आहे, भगवान पाण ई सभिनी रूपनि में, ॿियो कोई बि कोन्हे। ॾिसो भक्ति करण वारे खे भक्त चवंदा आहिनि, सत्य मार्ग में पाइण वारे खे संत चवंदा आहिनि। ऐं संत ऐं भक्त में कोई भेद कोन्हे, ॿई भक्ति कंदा आहिनि। भगवान खे पाइण वारा, भगवान जे मार्ग ते हलण वारा संत ऐं भक्त चया विया आहिनि। पर शब्द जे अनुसार अगरि तव्हां भेद ॾिसंदो त कहिड़ो फ़र्क़ु आहे ॿुधायो? संत कंहिंखे चवंदा आहिनि, भक्त कंहिंखे चवंदा आहिनि? ॿुधायो कहिड़ो फ़र्क़ु आहे? ध्यानु ॾिजो, संत साधु महात्मा ये भी भगवान जा संत भक्त आहिनि। पर भक्त जो अर्थ विशेष अगरि शब्द खे पकड़ींदो, धातुअ खे, व्याकरण जे अनुसार, त ईअं थो लॻे कि भक्त यानी सगुण साकार भगवान खे मञण वारो, हा न। छो जो भक्तमाल जो मूल श्लोक आहे, भक्त भक्ति भगवंत गुरु। जेको भक्ति करे, भगवान जे चरणनि में प्रेम करे, उहो भक्त। असंत त निर्गुण निरंकार वारो बि थी थो सघे, भक्त बि थी थो सघे, साधु बि थी थो सघे, सन्यासी बि थी थो सघे, कोई बि थी थो सघे। पर भक्त यानी उहो जेको भगवान जे सगुण साकार स्वरूप जो प्रेमी आहे, दीवानो आहे। जीअं गोपियूं आहिनि, जीअं भक्त भगवान खे मञण वारा, प्यार करण वारा, प्रहलाद महाराज, अम्बरीश महाराज, अर्जुन महाराज, हनुमान जी महाराज। निर्गुण रूप सां त ज्ञान मिलंदो, छो जो हुनजो रूप ई कोन्हे, प्रेम कीअं थींदो? उहो त अनुभव आहे, ज्ञान आहे। भक्त जो अर्थ आहे जेको सगुण साकार स्वरूप सां प्रेम कंदो आहे, उहो भक्त। ऐं उहो संत बि आहे। पर ज़रूरी न हर संत भक्त हुजे। कई संत अहिड़ा आहिनि जेके भगवान जे स्वरूप खे न मञींदा आहिनि, केवल ज्ञान स्वरूप परमात्मा खे मञींदा आहिनि। उहे भक्त नथा थी सघनि, उहे संत आहिनि। पर हर भक्त संत थी थो सघे। चओ हरे राम। नामदेव महाराज भगवान विठल जा, कृष्ण जा परम भक्त। पर जॾहिं गुरुअ खां ज्ञान वरितऊं त उन्हनि खे ब्रह्म ज्ञान बि अची वियो। अयोध्या वारे संतनि कथा ॿुधाई, हिकु बार राति जो 1-2 थी विया, कीर्तन करे वापसि पिया अचनि, अंधेरो थी वियो। हाणे रस्तो भुलिजी विया कि मुंहिंजो घर कहिड़े तरफ़ आहे। 4 रस्ता हिकु तरफ़। राति जो 2 बजे कोई ॿुधाइण वारो बि न। हाणे कंहिंखां पुछनि, उते हिकिड़ो पत्थर पियो, पत्थर जीअं रस्ते ते वॾा पत्थर पिया हूंदा आहिनि। उन पत्थर खां पुछियो नामदेव महाराज त ॿुधायो मां कहिड़े रस्ते ते वञा? त उन पत्थर मां आवाज़ आई कि नामदेव सॼे तरफ़ वञो, जाॾे तव्हांजी सॼी माया, उहो जेको रस्तो थो वञे उहो सिधो सिधो हली वञो, पंहिंजे घर पहुची वेंदो। हाणे पत्थर कॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि? पत्थरनि में कोई प्राण आहिनि? लेकिन न, उहो भॻवान ई। छो? नामदेव जी तॾहिं जेकी जोत हुई, जेकी नज़र हुई, उहा सर्व व्यापक थी वई कि कृष्ण जे बिना ॿियो कोई बि कोन्हे। पहिरियों त हिकु ई कृष्ण मूर्तिअ में नज़र ईंदो, पोइ वरी पते पते में, कण कण में भॻवानु नज़र अचणु लॻो। अॼु पत्थर मां बि भॻवान खे प्रकट कई। अॼु पत्थर में बि भॻवान खे चवणो पियो त हा नामा हिन रस्ते ते हली वञ। त इहो भॻवान जो स्वरूप आहे, ॾाढो अनंत अचरज सां भरियल पियो आहे। बिस्मन बिस्म रहे बिस्माद, बिस्मन बिस्म रहे बिस्माद। नानक अपनी गत जानहु आप, नानक अपनी गत जानहु आप। बोल गुरु नानक देव।